नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ईरान में ख़बर ॾींदा हलूं त कोरोना के मुतासिरनि जो अंग में घटिताई अचण बाद केस वरी वधण शुरू थी विया आहिनि। छंछर जे ॾींहुं 2200 वधीक मरीज़नि सां ईरान तुर्की पोइते करे कोरोना खां मुतासिर मुल्कनि में 10 नंबर ते अची वियो। ईरान सदर हसन रूहानी कोरोना वायरस टास्क फोर्स जे हफ़्तेवार इजलास खे ख़िताब कंदे चयो त अवाम इहो न सम्झे त कोरोना 15 या महीने में ख़त्म थी वेंदो। असांखे वॾे वक़्त ताईं कोरोना सां भोगणो ऐं हिदायतनि ते अमल करणो पवंदो। हिन चयो त जेसीं ताईं सिहत जो वज़ीर न चवंदो अवाम शादी या सोग समेत ॿियनि इज्तिमा ख़त्म करे छॾियनि। हिन जो वधीक चवण त कोरोना सां पवंदड़ असरनि खे घटि करण जे लाइ ईरान वटि ॿियो को बि रस्तो न आहे। हिन करे मुआशी सरगर्मियूं जारी रखणियूं पवंदियूं। यादि रहे त ईरान में कोरोना केसिस जो मजमूई अंग 1,69,425 थी वियो। हिन वक़्त ताईं 8,209 माण्हू मरी चुका आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।